सामूंडी तूफ़ान बाबत पंजों अलर्ट जारी। मौसमियात खाते मूजिब सामूंडी तूफ़ान हिस्ना कराची का दखण ओभर तरफ़ 120 किलोमीटर के मुफ़ासिले ते आहे। 6 कलाकनि खां पोइ तूफ़ान ओलह ॾांहुं वधंदो, जंहिंसां कराची, बदीन, ठट्टो, सिजावल, थरपारकर, टंडो मोहम्मद खान ज़िलनि में वधीक बरसातुनि जो इम्कान आहे। मुहाननि खे समुंड अंदरि न वञण जी हिदायत। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ जो चवणु आहे त कराची में बरसात की शिदत में वाधि थींदी। राति देर सां तेज़ स्पेल जो इम्कान आहे। सामूंडी पट्टीअ वारनि इलाइक़नि में हवाऊं 75 किलोमीटर फ़ी कलाक जे रफ़्तार सां घुली रहियूं आहिनि। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कराची शहर जो हंगामी दौरो। वॾे वज़ीर CBS पंपिंग स्टेशन जो दौरो करे बरसाती पानी के नेकाली जो जायज़ो वरितो। आया चंडीगढ़ रोड, सदर, चाराय फैसल ऐं नर्सरी वारनि इलाइक़नि में पानी के नेकाली बाबत वॾे वज़ीर के ब्रीफिंग। गुज़िरियल राति खां पंपिंग मशीन वसीले पानी नेकाल कयो पियो वञे। टावर वारो इलाइक़ो मुकमल तौर साफ़ थी वियो आहे। मेयर कराची जी वॾे वज़ीर के आगाही। तूफ़ान जा असर कराची के सामूंडी पट्टीअ वारनि इलाइक़नि ते पइजी सघनि था। कराची में मकानी इदारा पूरी तरह अलर्ट आहिनि। तूफ़ान के हवाले से कदम खया आहिनि। उम्मीद है तो अवाम के रिलीफ ॾियण में कामयाब थी वेंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो मीडिया से ॻाल्हियो। सिंध के सामूंडी पट्टीअ वारनि इलाइक़नि कराची, ठटे, सिजावल, बदीन में इम्कानी तूफ़ानी बरसात जो अलर्ट खां पोइ इंतज़ामिया मुतारिफ़। ठटे के सामूंडी इलाइक़े, केटी बंदर, खारोशान समेत ॿियनि इलाइक़नि मां माण्हुनि जी लद पलाण। इम्कानी सामूंडी तूफ़ान की अपडेट जोड़े रेस्क्यू टीमनि सां राब्ते लाइ कंट्रोल रूम क़ाइम। ठटे शहर समेत सॼे ज़िले में बरसात जो सिलसिलो बि जारी। सिंधु दरिया में चाड़ सबब कचे जा केतिरा ई ॻोठ पानी हेठि अची विया। ॻोठाणा बंदनि ते पखड़ा अॾे पनाह वठण लॻा। सिजावल ज़िले में भी सामूंडी तूफ़ान के खचे सबब ॾका पकड़ियल। मुसलसल बरसातुनि सबब कचा घर ड्रही पट पइजी विया। केतिरा ई ॻोठ ॿुॾी विया। सवें एकड़नि ते फसल भी पानी हेठि अची विया। सिंध में लाॻीतो 4 ॾींहनि खां वक़्फ़े सां बरसात तबाही मचाए छॾी। केतिरा ई घर ड्रही पट। हेठियाई वारनि इलाइक़नि में पानी बीहजी वियो। नीगरीअ समेत 2 ॼणा फौत। मवासिलाती निज़ाम दरम बरम। कश्मीर के ॻोठ खमीसा खान मज़ारीअ में बरसात दौरान घर की छित किरी पई। 1 ॼणो फौत। गुडूअ भरिसां औरत जी घर की छित किरी पई। 4 भेरनि की नींगरी सुहाना फौत थी वई। औरत ऐं 2 ॿारड़ा ज़ख़्मी। टंडो मोहम्मद खान में बरसात दौरान घर जूं छितियूं किरण सबब पीरसन दबजी ज़ख़्मी। सिक्योरिटी फोर्सेज जो तीरावादी में ऑपरेशन। 12 दहशतगर्द मारिजी विया, 14 ज़ख़्मी। ISPR मूजिब ऑपरेशन दौरान इन वक्त ताईं 37 खारजी दहशतगर्द मारिजी चुका आहिनि। ऑपरेशन सां फितनुल ख़वारिज ऐं संदनि हिमायती तंज़ीमनि के वॾो नुक़सान पहुतो आहे। सिक्योरिटी फोर्सेज मुल्क में दहशतगर्दी की लानत के ख़त्म करण लाइ पुरज़म आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी पारां कामयाब इंटेलिजेंस ऑपरेशन से सिक्योरिटी फोर्सेज के पेशावराना मार अची वाखाण। सदर आसिफ अली ज़रदारी पारां मुल्क में दहशतगर्दी की लानत के पहाड़ का पटने के असम जो इज़हार। संदसि चवणु आहे त मुल्की सलामती ऐं इस्तेहकाम लाइ दहशतगर्दनि खिलाफ़ कार्रवाइयूं जारी रहंदियूं। दहशतगर्दी के खिलाफ़ जंग में पूरी क़ौम फ़ौज सां गॾु बीठल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की जमीयत उलमा इस्लाम के सरबराह मौलाना फजल रहमान से मुलाकात। मौलाना फजल रहमान घर चढ़ से वज़ीर आज़म शहबाज शरीफ की आजियां कई। मुलाकात दौरान मुल्क की मजमूई सियासी सूरत हाल से तफ़सीली ॻाल्हि ॿोल। चाहियूं था त असां ॿीहर गॾिजी हलूं, अवां ॿीहर असांजी सरपरस्ती करियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ख़्वाहिश जो इज़हार। रस्तो त अवां मटायो आहे, असीं त उते ई बीठा आहियूं जिते पहिरियां हुआसीं। मौलाना फजल रहमान जो जवाबु। नाणे वारी वज़ारत माहवार मुआशी आउटलुक रिपोर्ट जारी करे छॾी। नाणे वारी वज़ारत मूजिब जुलाई दौरान नाणे जी रसीद, इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट में वाधि रिकॉर्ड थी। ISPR की उगाड़ी नॉन टैक्स आमदनी, माली ज़ख़ीरनि ऐं रुपए के मुल्ह में वाधि थी। करंट अकाउंट खसारी, महांगाई में घटिताई रिकॉर्ड कई वई। रिपोर्ट मूजिब सीधी रीत परदेसी सीड़पकारीअ में 63.8% वाधि ऐं कुल परदेसी सीड़पकारीअ में 199.1% इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो पियो। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की मुलाकात। सिंध की मजमूई सियासी सूरत हाल से ख़्यालनि जी ॾे वठि। PP सरबराह ऐं फरियाद टारपुर से सूबाई वज़ीर सईद गनीअ की भी मुलाकात। खाते की कारकर्दगी बाबत ब्रीफिंग। सियासी ऐं तंज़ीमी मामलों से तफ़सीली ॻाल्हि ॿोल। सिंध सरकार सदर आसिफ अली ज़रदारी की हिदायत में मंशात खिलाफ़ जांच जो ऐलान किया है। हाँ मंशात फरोश तोड़े वाइपेदार बची न सकदा। इन हवाले से स्कूलों और कॉलेजन में शागिर्दनि की चकास कई पई वञे। ज़रूरत पई तो मंशात के रोकथाम लाइ निजी महफ़िलुनि तोड़े घरनि में भी कार्रवाई करे सघिजे थी। सिंध के सीनियर वज़ीर शर्जीला मेमून की कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त सॼी सिंध में मींहं की सूरत हाल दौरान इंतज़ामिया मुतहरिक आहे। सिंध जो वॾो वज़ीर बरसात मुतासिर इलाइक़नि जा दौरा कर रहियो आहे। आपाशी वारो वज़ीर भी बंदनि ते मौजूद आहे।
कराची में मेयर सॼी रात जागी पानी निकाल के यकीनी बणायो। हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास जा मेयर भी ज़ाती तौर ते मौजूद आहिनि। असांजा MTS ऐं MNAs भी मैदान ते आहिनि। जेसीं ताईं मींहं वारी सूरतहाल आहे, सभई ज़िम्मेवारी निभाईंदा रहंदा। सिंध जे घरू वज़ीर जावल असल नंजात चयो आहे त सिंध जे कचे जा धाड़ेल पंजाब ॾांहुं हलिया विया आहिनि। हाणे पंजाब जवाब ॾे त उन्हनि वटि हथियार किथां था अचनि। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे असांजो चवणो हो त ख़ालिद लुंड जी ज़मानत रद्द कई वई हुई त गिरफ़्तारीअ जो ऑर्डर बि अदालत करे हा। नौशहरो फिरोज़ में ठारूशाह रोड ते मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में ॿ ॼणा क़त्ल। पुलिस मूजिबि मार्चवेल जी सुञाणप मुनव्वर ऐं माणिक कलोड़ो तुर थी आहे। वाक़ियो ज़मीन जे तकरार तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे।